जस्कम के सॾ ते माड़ी गैस कंपनी पारां 40 गैर मक़ामी गैर सिंधी इंजीनियर भर्ती करण खिलाफ प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी पैदल मार्च करे DC ऑफिस आॾो निकिरण उस समेत धरणो हयो। कारकुननि माड़ी गैस कंपनी इंतजामिया खिलाफ छिती नारेबाजी कई। रैली में इंडस कांग्रेस SUP PP शहीद भुट्टो जस्कम कारकुननि पिण शिरकत कई। DC ऑफिस आॾो धरणे के खिताब कंदे जस्कम ज़िले अॻवान फ़कीर रमज़ान कलवट, नसरुल्ला कलादी, हनीफ सुमरो, राजा सिंधु, अकरम मेतलो, बहादुर लोलाई ऐं ॿियनि चयो त माड़ी गैस कंपनी जो जॾहिं खां बुनियाद पियो आहे तॾहिं खां हू लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं करे पई। हुननि चयो त माड़ी गैस कंपनी इंतज़ामिया मक़ामी माण्हुनि खे सहूलियत ॾियण बदिरां हमेशह नज़रअंदाज कयो आहे। जी मालकी कंदासीं असां सम्झूं था जेको धारियो आहे पंहिंजी आबादी जो बोझ हटाए, ख़ासि तरह पंजाब जो, पेशावर पठाणनि जो, सिंध में उन्हनि खे परमानेंट बिश्त जहिड़ियूं नौकरियूं ॾियनि था। पर सिंध जा मिसकीन ऐं ग़रीब माण्हू जेके आहिनि पंहिंजे बच्चनि सां ख़ुदकशी कनि था वञी, जेको आहे सो हीउ ज़ुल्म आहे। असां सॼी दुनिया खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त सिंध धरती ज़रखेज़ आहे। हितां जो तेल, हितां जो गैस जेको आहे सो पंजाब साम्राज्य अपनाए पियो, जेको आहे सो उन्हनि कारखाननि में उन्हनि धारियुनि खे भर्ती कयो पियो वञे ऐं असांखे जेको आहे सो पटे वाली बि हिते नसीब न आहे। उन करे असांजो हीअ एहतजाज जारी रहंदो। गेट ते वेठो आहे, इहो चिताव थो ॾिए त फौरी तौर ते पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, न त ॿी सूरत में जीअं सिंध क़ौमी महाज़ ही हिते घोटकी ज़िले जे अंदरि जेके इदारा आहिनि उन्हनि सभिनी खे चिताव था ॾियूं त पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, हितां जे नौजवाननि खे रोज़गार ॾियो ऐं तव्हां जेके दायरा जेके भर्ती कया आहिनि फौरी तौर ते उन्हनि खे निकाली ॾियो, न त जस्कम चेयरमैन सुनान खान कुरैशीअ जी अॻुवाणी में तव्हांजा दरवाज़ा मुसलसल बंदि करे असीं धरणो हणी वेही रहंदासीं। अॼु ही जिस्कम तरफ़ां धरणो आहे, एहतजाज आहे माड़ी गैस कंपनी जी इंतज़ामिया जे ख़िलाफ़। माड़ी गैस कंपनी धारिया माण्हू 40 इंजीनियर भर्ती कया आहिनि। MD खे शर्म अचणु खपे। सिंध में जेको आहे नौकिरी करे पियो। माड़ी गैस सिंध जी दौलत आहे, खाए सिंध जो पियो, पर हालत इहा आहे त हुन सभु धारिया माण्हू जेके आहिनि भर्ती कया आहिनि। इंजीनियर सिंध में मौजूदु आहिनि। घोटकी ज़िले में तमामु वॾे तइदाद में असां वटि इंजीनियर ऐं टैलेंट जेको आहे इंजीनियरनि वटि मौजूदु आहे। उन्हनि खां टेस्ट वठी उन्हनि खे जेको आहे रखियो वञे। सनती इदारनि जी इंतज़ामिया खे घुर्जे त धारियनि खे निकाली ॾेई मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।